सिंध एम्प्लॉइज अलायंस इत्तेहाद जिंदाबाद। पेंशन रिफाइंस नोटिफिकेशन वापस कया वञनि। DRA 50% सैलरी 70% वधाई वञे। ग्रुप इंश्योरेंस ऐं बेन्युअल फंड वफाकी तर्ज ते ॾिना वञनि। पारां PTLF ये PTLF वालों की तरफ से लगाई गई कैंप है। यहाँ पर 4 घंटे की अलामती भूख हड़ताल है, जिसमें रेवेन्यू, टीचर्स और जितने भी सरकारी मुलाजमीन हैं, जितने भी इदारे हैं, सिंध एम्प्लॉयज अलायंस के मुताबिक ये हड़ताल 6 अक्टूबर इनका धरना कराची में है। जी अदी तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो ऐं पंहिंजो मौक़ुफ़ ॾियो। HSC टीचर गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल खां ॻाल्हायां पई। त असांजा जेके पेंशन आहिनि ऐं असांजा बेन्युअल फंड आहे, असांजो जेको आहे ॿिया बि असां जेके फंड आहिनि, उहे असांजा जेके आहिनि असांखे ॾिना वञनि, असांजी कटौती न कई वञे ऐं उन्हनि खे लही इन्हनि जेको आहे सो सफ़ा त डिक्रीज़ करे घटि करे छॾियो आहे, उहो असांखे पंहिंजो पूरो ॾिनो वञे। चइनि सूबनि में मिले पियो, सिर्फ़ु असांजे ई सूबे में असां सां ई ज़ुल्म कयो आहे ऐं असांखे इन्हनि जो इहो जेको इन्हनि जा फ़ैसिला आहिनि, इन्हनि जा जेके इहे लेटर आहिनि, उहे असांखे एक्सेप्ट न आहिनि। असांखे असांजो पूरो हक़ ॾिनो वञे। असां पंहिंजी उमिरि हिते ॾिनी आहे, असां पंहिंजो टाइम हिते ॾिनो आहे, असांजे सीनियर्स टाइम ॾिनो आहे ऐं असांखे असांजो हक़ मिलणु खपे त जीअं असां हुन खां रिटायरमेंट खां पोइ असां पंहिंजो को कारोबार त करे सघूं। ईअं असां इन्हनि जी जेका ज़ुल्माना जेका फ़ैसिला आहिनि, उहे असां एक्सेप्ट न कंदासीं। तव्हांजा गवर्नमेंट जे मुतालबा तस्लीम नथी करे त तव्हांजो आइंदे जो लाइ अमल छा रहंदो आहे? असां एहतिजाज में आहियूं, असां एहतिजाज में रहंदासीं, हिते रहंदासीं 6 अक्टूबर ताईं। उन खां पोइ असां जेको आहे बिलावल हाउस ते उते अची वेहंदासीं। असां उते बि असां बुख हड़ताल ते वेहंदासीं, पर असां जेसिताईं असांजा मुतालबा पूरा नथा थियनि असां स्ट्राइक ते ईंदासीं। इधर सफ़ा किधर आ जाए, सफ़ा किधर है? एक सेकंड। जी साईं, तव्हां छा चवंदो? असां चवंदा त सिंध गवर्नमेंट जेका आहे पाकिस्तान जे आइन मुजाबिक़ हिकु गद्दारी कई आहे सिंध जे मुलाज़िमनि सां ऐं असांजा जेके हक़ूक़ आहिनि उहे ॾिना वञनि। पेंशन में जेका कटौती 4 नोटिफिकेशन कढिया आहिनि ऐं चेयरमैन खे चए थो त मूं हिकिड़ो बि नोटिफिकेशन कोन कढियो आहे, बिल्कुलु कूड़ो आहे। मूं वटि हींअर बि सबूत पिया आहिनि ऐं नोटिफिकेशन साफ़ी ॿारनि खे ॾेई ॾेखारे सघां थो, ॾेई ॾियां थो। ऐं असां चाहियूं था त असांजा मुतालबा DRA, पेंशन कटौती, हाउस रेंट, GP फंड, बेन्युअल फंड, इहे सभु असांखे ॾिना वञनि। जेकॾहिं असांजा मुतालबा न मञंदा त 6 अक्टूबर ते खपनि ॿधी जेको असां बिलावल हाउस ते धरणो हणंदासीं, उहो हिकिड़े ॾींहं जो न हूंदो। उहो जेसीं ताईं मुतालबा न मञंदा तेसीं ताईं उते वेठा रहंदासीं। हिन भेण खां जी तव्हां ॻाल्हाईंदो जी। हुकूमत हिकिड़े मुल्क में ॿ कानून हम नहीं मानते। DRA नामंजूर। जी सही नारा था। जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, हम नहीं मानते, हम नहीं मानते, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, के ज़ाब्ते हम नहीं मानते। नामंजूर, नामंजूर। पेंशन रिफॉर्म नामंजूर, नामंजूर, नामंजूर। पेंशन रिफॉर्म नामंजूर, नामंजूर, नामंजूर। पेंशन रिफॉर्म। जी अदी तव्हां छा चवंदो? मां लॻाई न वज़ीर आला बिलावल साहब सां कूड़ायो आहे। तव्हां ॻाल्हाईंदो अदी? जी वज़ीर आला मुराद अली शाह बिलावल भुट्टो सां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे त को बि कटौती कोन थी आहे। इहो सॼो कूड़ जो ड्रामो पियो रचाए। असां 6 अक्टूबर ते कराची ते पुरअमन एहतिजाज कंदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजा मुतालबा मंझराईंदासीं। जो हमारे साथ नाइंसाफी की जा रही है उस्ताद बिरादरान के साथ, इसको बिल्कुल भी हम नहीं मानते। जुल्म के साथ हैं। हमारे जो जायज़ मुतालबात हैं उन्हें पूरा किया जाए। हमारे जो जायज़ मुतालबात हैं उन्हें ग्रुप इंश्योरेंस, बेनोवेलेंट फंड है, इसे बहाल किया जाए। डिस्पैरिटी अलाउंस जो कि DRA अलाउंस 50% ऑफ सैलरी उसे बढ़ाया जाए और जो है पेंशन कटौती नामंजूर। बिल्कुल सर, मुराद अली शाह से हम रिक्वेस्ट करेंगे कि हमारे मुतालबात मंजूर किए जाएं, वरना हम इसको एहतजाज को कंटिन्यू करेंगे और 6 अक्टूबर तक बिलावल हाउस पर घेराव करेंगे। हमारा धरना होगा, वही हमारा मरना होगा। जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते।
हम नहीं मानते, जुल्म के साथ थे। हम नहीं मानते। कब तक ये हमारी माएँ बहनें इस गर्मी में बैठी रहेंगी? कब तक सिंध गवर्नमेंट इनसे जुल्म करती रहेगी? और ये हमारे बच्चों का मुस्तकबिल है, ये उस्ताद जो हैं ये हमारे बच्चों के मुस्तकबिल हैं, उनसे ये जुल्म सिंध की आवाम भी बर्दाश्त नहीं करेंगी। जी अदी तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। मूंखे ॻाल्हि विसरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आपा अमीना ताहिर कंबराणी, जॉइंट सेक्रेटरी पेटेल सिंध। असीं अॼु जेको एहतजाज आहे इहो गवर्नमेंट में चार्ट ऑफ डिमांड असांजे सिंध एम्प्लॉइज़ जे चेयरमैन हाजी अशरफ खासकेली ऐं पेटेल जे सदर गुलाम रसूल महर साहब ॾिनो आहे। इन जे करे अॼु 29 ऐं 30 तारीख़ ॿ ॾींहं जेको आहे सो बुख हड़ताली कैंप हलंदो, जंहिंमें तव्हां ॾिसी रहिया आहियो हेॾी शदीद गर्मी में हुन पासे मेल आहिनि, हिन पासे फीमेल तइलीमी इदारा सभु बंदि आहिनि। 23 तारीख़ खां 2 महीननि खां असांजी जदोजहद हले पई। 23 खां मुकमिल असीं लॉकडाउन ते आहियूं। हाणे 2 ॾींहंनि ते असीं बुख हड़ताल ते वेठा आहियूं। पर मुराद अली शाह साहब जिन चवंदा बिलावल भुट्टो खे त मूं का बि अहिड़ी शइ, को बि अहिड़ो लेटर इन जो पेंशन जो न जारी कयो आहे जेको सरासर कूड़ आहे। पेंशन असांजे पघारनि मां कटी वञे थी, ग्रुप इंश्योरेंस असांजे पघारनि मां कटी वञे थी, बेन्युअल फंड असांजे पघारनि मां कटियो थी आहे। ही को गवर्नमेंट असांखे सिर्फ़ु DRO ॾींदी, जेको पंजाब हुकूमत ॾे पई। बलोचिस्तान जो उहो सूबो जेको पसमंद आहे, सिंध शादाब ऐं पंहिंजे पेरनि ते बीठल आहे। बलोचिस्तान जहिड़े सूबे खे पाण सिंध सूबो खाराए सघे थो, पर उते सभई जेके बि आहिनि मरातूं मिलनि पियूं। सिंध हुकूमत वारा जेके एम्प्लॉइज़ आहिनि उहे सभु सरात पाए एहतजाज आहिनि। हीअ ॾिसो वेठा, हेॾी अॼु तव्हां ख़ुदि इंसाफ़ करियो, केॾी शदीद गर्मी आहे ऐं बुख हड़ताल ते सभु एम्प्लॉइज़ वेठा आहिनि। पर अञा ताईं का बि मुज़ाकरात असांजे चेयरमैन सां न कया विया आहिनि। भले ई मुराद अली शाह पंहिंजे पाण खे केतिरो बि असांखे रोके, जेतिरो बि जंहिं शइ खे रोकबो आहे न उहा ओॾी तेज़ी सां उनजे मुंहं में लॻंदी आहे। सिंध हुकूमत भले असां सां न ॻाल्हियूं करे, जेतिरो बि असांखे पुठ ते प्रेशर में रखंदी, ओतिरो असीं 6 अक्टूबर ते बिलावल भुट्टो हाउस जो जेको घेराव कंदासीं। असीं सभु इम्प्लॉइज़, भले असांखे सिधियूं गोलियूं हणनि, भले असांखे किन, असांखे ख़बर आहे मुराद अली शाह सोचे पियो त हीअ जेके बि मायूं लेडीज़ ईंदा, जेंट्स ईंदा, इहे बुख कोन बर्दाश्त कंदा, पाणी जा केन कोन बर्दाश्त, असीं सभु बर्दाश्त कंदासीं। छो जो हीअ असांजे बच्चनि जी रोज़ी आहे। 60 साल तव्हां ॾिसो पिया, सभई सरापा एहतजाज आहिनि। इन कारो कानून नामंजूर, कारो कानून न खपे, न खपे। मुराद अली शाह न खपे, मुराद अली शाह न खपे, न खपे, मुराद अली शाह न खपे, न खपे, न खपे। कारो कानून, उस्तादनि जो क़त्लेआम। 6 तारीख़ कराची धरणे में केरु वेंदो? जेको वञे उहो हथ मथे करे। उते ज़ुल्म थींदा, उते पाणी जा प्रेशर तव्हांखे लॻाया वेंदा, उते तव्हांखे गिरफ़्तार कयो वेंदो। केरु इहो ज़ुल्म सहंदो? सब हुकूमत की सब शक्तियां मंजूर करके भी आप जाएंगी। सर पे कफन, इन बहनों का कहना है कि सर पे हम कफन बांध चुके हैं और अपने बच्चों के और आवाम के मुस्तकबिल के लिए हमसे जितना होगा हम लड़ेंगे। 6 तारीख इंशाल्लाह मिलते हैं कराची धरने में इंशाल्लाह।